डोकरी मां मोहम्मद कासिम बुघियो जी रिपोर्ट मुताबिक़ डोकरी भरिसां चन्ना पुल वटि शराब जो दुकान बंदि न थी सघियो। ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो ॾिसण में आयो। अॼु ताज़ा शहरोज़ ते शराब जो हज़ारे बोतल पूतियूं, जिते तालके डोकरी जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में सेहड़, सामट्रिया, गुजड़, चन्ना पुल, बुलहर-जी टाटड़ी, वेहड़, मेंधरा, दड़ा, चन्ना मोची जा मासूम ॿार ऐं नौजवान वॾे अंग में पहुता, जिथां शराब ख़रीदो फ़रोख़्त कंदे नज़र आया। पर अफ़सोस, इंतज़ामिया किथे बि नज़र न आई, जिथे मासूम ॿारनि खे शराब जो आदी कंदे सवे ख़ानदान तबाह करे छॾिया। इंतज़ामिया शराब जे दुकान बंदि कराइण लाइ के बि क़दम न खयां। डोकरी जे सियासी ऐं समाजी शहरियुनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, DG रेंजर्स ऐं बाला ऑफिसरनि खां घुर कई आहे त डोकरी भरिसां चन्ना पुल ते शराब ख़ाना बंदि करे नौजवान नसुल जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि।